Assalamu alaikum, this is your host Ikra Qureshi and you're watching On Air with Awaz. कीअं आहियो? Hope you all doing good. अॼु असां सां गॾु जेके गेस्ट मौजूदु आहिनि असांजी सिंध जो प्राउड आहिनि. उन्हनि हिकु एग्ज़ाम्पल सेट कयो आहे त सिंध जी न्याणी सिर्फ़ु ख़्वाब ॾिसे नथी बट उन्हनि खे पूरो करण जी बि हिम्मत ऐं ताक़त रखे थी. उहा हिकु कराटे प्लेयर आहिनि. सिर्फ़ु नेशनली न बट इंटरनेशनली खेॾी उन्हनि गोल्ड मेडल हासिल कयो आहे. Yes, we have Alisha Channa with us. Assalamu alaikum, Alisha. वालेकुम सलाम. कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह. तव्हां ॿुधायो? अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु ठाक. सभिनी खां पहिरीं वी आर वेरी प्राउड ऑफ यू. तव्हां एतिरो ज़बरदस्त जेको आहे खेॾी रहिया आहियो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो जेको आहे उहो रोशन करे रहिया आहियो. बट हिकु सवाल त कराटे जो शौक़ु इहो कीअं थियो? कीअं पैदा थियो? बेसिकली मुंहिंजे अम्मी जो बि हो ऐं जॾहिं मां ॻोठ सां रहंदा हुआसीं असां स्टार्टिंग करे न रहियासीं 2015 में असां हिते शिफ्ट थियासीं. ॻोठ में हूंदा हुआसीं त कज़न्स कंदा त उन्हनि जीअं कराटा कयो पंहिंजी जीअं नॉर्मली खेॾनि पिया हिक ॿिए सां ट्रेनिंग वग़ैरह कनि पिया. मां उन्हनि खे ॾिठो पोइ बसि पासे ते बीठी हुअसि. मां चवां पई कुंड ते बीह मरो उनखे ॾिसां हा उहे कनि कीअं था. ठीकु आहे. बसि उन टाइम मुंहिंजे दिलि में आयो त हाणे मूंखे अॻियां वञी इहो ई करिणो आहे. मूंखे सभिनि खां डिफरेंट शइ करणी. जॾहिं मूं अम्मी खे ॿुधायो अम्मी चयो ठीकु आहे मतिलबु ॾिसियो वञे त मुंहिंजो फुटबॉल में करिणो. स्पोर्ट्स में हो स्टार्टिंग खां हो जॾहिं स्कूल जे ग्राउंड में गेम्स थींदियूं मां ई अॻियां वधंदी हुयसि. सभु हिक ॿिए खे पुश कंदा तूं न कर हे न कर हे न कर तूं वञ ऐं मां अॻियां वधंदी हुयसि ऐं उहो करे ॾेखारींदी हुयसि. हाणे लेकिन अॻियां वधी मां इहो सोचंदी हुयसि त हाणे अगरि मां पंहिंजो कदम पोयां कयो त मां हाणे पोयां वियसि त शायदि हमेशह ई पोयां रहिजी वञा. त उतां ईअं मुंहिंजी जर्नी स्टार्ट थी स्कूल खां. ऐं उन्हनि खे ॾिठो अम्मी जो बि हुओ ऐं अॻियां वञी मां तव्हांखे ॿियो ॿुधाईंदमि. ओके, पोइ अलीशा जी स्कूलिंग किथां जी आहे? मुंहिंजी स्कूलिंग हितां जी आहे. मां हिते ई पढ़ियो आहे सॼो. उन खां पोइ 9 मैट्रिक मूं प्राइवेट कयो. ठीकु आहे. उन खां पोइ अॻियां मां कंटिन्यू स्टडीज़ सही सां न करे सघियसि पोइ मूं प्राइवेट ई रखियो. मूं पोइ न बट तव्हां विच में कराची शिफ्ट थिया हुया त उहो तव्हां किथे हो पहिरीं? असां पहिरां मोरो में रहंदा हुआसीं. मोरो जो नंढड़ो सो हो आहे ॻोठ आहे न्यू जतोई उते रहंदा हुआसीं. उते मूं पंहिंजी स्टार्टिंग जी पंहिंजी हो एजुकेशन कंप्लीट कई. उन खां पोइ हिते अची मूं आई थिंक 4th खां स्टार्ट कयो. हा अच्छा 4th खां तव्हां स्टार्ट कयो ऐं पोइ वरी कीअं ख़्यालु आयो त हाणे जेको आहे उहो मूंखे कुझु करिणो आहे या अम्मी या न वधीक अम्मी जो हिन में क्रेडिट आहे त तव्हांखे वधीक पुश कई? अम्मी जो आहे. अम्मी जो स्टार्टिंग खां वॾो क्रेडिट आहे. अम्मी असांखे हिते अगरि खणी आहे त सिर्फ़ु अम्मी जो बदौलत आया आहियूं. ठीकु आहे. बाबा जी सपोर्ट हुई. बाबा हमेशह ॿाहिरि हूंदो जॉब वग़ैरह ते हूंदो. जेको असांखे सपोर्ट कयो अम्मी कयो. उतां ॻोठ खां हिते खणी आई. हितां पोइ अञा अॻियां वधायो. सॼो अम्मी जो क्रेडिट आहे. पोइ जॾहिं मूं अम्मी खे चयो 2-3 साल त मूं ऑब्वियसली न कयो छो त असां शिफ्टिंग में हुआसीं. असां माहौल खे ॾिसूं पिया कीअं हुन में घुलूं मिलूं पिया. त कुझु टाइम खां पोइ मूं मम्मी खे चयो त मूंखे फिज़िकल एक्टिविटी करणी आहे. अम्मी चयो ठीकु आहे तूं छा कंदी आहे? मूं चयो मूंखे फुटबॉल खेॾणो. अम्मी चयो ठीकु आहे तूं ॾिसी आ असां ॾिसी आयासीं. अम्मी चयो फुटबॉल तूं रुगो ग्राउंड में थी खेॾी सघी. तूं पंहिंजो हुन में तुंहिंजी रुगो एक्टिविटी थींदी. तूं ओड़ी शइ कर जेको तोखे ॿाहिरि बि कमु अचे. हिकिड़ी छोकिरी आहियां मां. त मां पोइ अम्मी चयो त हिते हिकिड़ो स्कूल हो नंढड़ो सो स्कूल हो. हा उते कराटा थींदा ऐं उते मां वियसि. उते 2 साल कया. उते ओड़ी तवजो न मिली. ठीकु आहे. अम्मी जॾहिं चयो त हाणे तूं वञ उते ट्राई कर. उते को टूर्नामेंट वग़ैरह कुझु बि न पियो थिए. लेकिन पोइ जॾहिं मां उते वियसि ऐं उते कराटा कया त मूंखे थोरी हिमत आई. मां चयो सुठो गेम आहे. कराटे वाहिद खेल आहे जेको रिंग में बि खेॾी सघिजे थो रिंग खां ॿाहिरि बि खेॾी सघिजे थो. एंड आफ्टर दैट मां पोइ क्लब स्विच कयो. पोइ मां हिन मार्शल आर्ट अकेडमी में वियसि जिथे मां हाणे आहियां. ऐं उन में वियसि त मूंखे मौक़ो मिलियो. मूं अॻियां नेशनल्स खेॾिया इंटरनेशनल्स खेॾिया. ओके, सो कराची शिफ्ट थिया स्टडीज़ ऐं पोइ वरी अकेडमी जॉइन कई. वरी अकेडमी खां पोइ वरी हिन पासे कराटे जे पासे रुझान थियो. ईअं छो? माना ॿियूं बि वधीक गेम्स आहिनि लाइक टेबल टेनिस आहिनि या ॿियूं बि घणियूं आहिनि गेम्स छो हीअ जेका कराटे स्पेसिफिकली असां इहो सम्झूं त इहो वधीक मेल डोमिनेंट आहे इहा गेम. त पोइ इन पासे ई अचण ऐं या न हिकिड़ो असां वटि आहे न त इहा माइंड सेट आहे त छोकिरी आहे त सेंसिटिव हूंदी. त इहे बि काफ़ी तव्हां वटि आया आहिनि. हिमल बि ईंदा आहिनि. हिमल बि चवंदा आहिनि त तूं छो थी करी छा थी करी छा मिलंदई. मां चयो मूंखे कुझु न एटलीस्ट मूं में हिमत त अचे थी. मूंखे मूं में उहो एतमाद त अचे थो. मां बेझिझक ॿाहिरि वञी त सघां थी. मूं वटि हिकिड़ी पावर वारी शइ हिकिड़ी स्ट्रॉन्ग शइ आहे जेको मां अगरि केरु मूंखे अचे फॉर एग्ज़ाम्पल छेड़े थो कुझु करे थो त उनखे मां रिटर्न में जवाब त ॾेई सघंदा. ड्री विधी वेही त कोन रहंदसि न मां. त इहे फैमिली जी सपोर्ट मुंहिंजी घणी हुई. जेको वॾो किरदारु आहे मुंहिंजी फैमिली जो आहे. मुंहिंजे बैकअप में केर बि कोन हो त मुंहिंजी फैमिली हुई.
ऐं मूं अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधियूं, इहो कयो। ऑब्वियसली छोकिरी आहे हिन फील्ड में, इन ज़ाहिरी ॻाल्हि आहे छोकिरियुनि जी फील्ड आहे, अहिड़ी खोड़ सारियूं शयूं माण्हू फेस कंदो आहे, स्टिल मां कयां बि थी, उन सभिनि खे इग्नोर करे बसि पंहिंजो फ्यूचर अॻियां वधाइणो आहे, बसि सभिनि खां डिफरेंट थियणो आहे। सही। अञा वधीक मज़ीद ख्वाब आहिनि जेके पूरा करणा आहिनि, ऐं वधीक मंज़िल जेका आहे उहा डिघी आहे अलीशा जी, जेका हींअर जारी सारी आहे उहो सफ़र। सो अच्छा जी, अच्छा अलीशा, जी कराटे तव्हां प्ले करे रहिया आहियो कराटे में, त कराटे में काफ़ी ॿिया बि जेके आहिनि उहे टाइप्स ईंदा आहिनि, तव्हां क्योकुशिन जेको आहे उहो प्ले करे रहिया आहियो, ऐं अगरि क्योकुशिन जी ॻाल्हि कयूं त उहो वधीक टफ आहे, ॿिया सॉफ्ट बि त आहिनि मार्केट में। मां ॿियो बि खेॾी चुकी आहियां, स्पोर्ट्स कराटे खेॾी आहियां, उन में मुंहिंजो गोल्ड मेडल आहे। इन खां पोइ मां उहो बि खेॾियो, मां उन खां जुजुत्सु खेॾणु पई चाहियां, मुंहिंजो जुजुत्सु में ॾाढो उहो थ्रोइंग वग़ैरह, ग्रैपलिंग, रेसलिंग, उन में मुंहिंजो ॾाढो, लेकिन पोइ जॾहिं मां क्योकुशिन खेॾियो, उन खां ॿियूं गेम्स खेॾी ॾिठियूं त मूंखे उन में उहो मज़ो न आयो जेको क्योकुशिन में हो। क्योकुशिन उहो वाहिद खेल आहे जेको तव्हांखे मेंटली ऐं फिज़िकली स्ट्रॉन्ग थो करे। मां अल्हम्दुलिल्लाह एतिरी स्ट्रॉन्ग आहे त मूंखे केर बि अगरि पंच मारे त इज़िली मां कंहिंजे बि नॉर्मल माण्हू जो खाई सघां थी। अच्छा, हाणे माना मार खाई खाई वो पकी थी वई पकी थी वई आहे। सो अच्छा, भला घर में कीअं, मतलब कि घर में तव्हां वैसे घणा सिबलिंग्स केतिरा आहियो? 3 भेणूं आहियूं, माशाअल्लाह, वॾो भाउ, मां सभिनि मां वॾो भाउ। अच्छा, वॾा भाउ हूंदा आहिनि न त भेणुनि ते वधीक मतलब रोब बि जमाईंदा आहिनि, ही कम करे जो, हू कम करे जो, ऐं तव्हां पोइ जॾहिं उनखे तव्हांखे चवंदा आहिनि तव्हां उनजी न ॿुधो त पोइ छा रिएक्शन हूंदो आहे हुननि जो, या ड्रिजंदा आहिनि त न भई केॾी महिल पंच मारे सघे थी? ओके, हिनमहिल हिकिड़ी ॻाल्हि पई थी हले फैमिली में, हा, त उन में सभु चवनि था कि तूं उहो कंदी तुंहिंजो करियर टफ थींदो, हे थींदो, हू थी वेंदो। मां चयो त 5 साल मूंखे थी विया आहिनि, उन में मूंखे एतिरी मुश्किलूं आयूं आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो आहे त मां माइंड सेट अगरि ठाहियां थी त उनखे मूंखे कंप्लीट करिणो आहे, अगरि मूं गोल सेट कयो आहे त उनखे कंप्लीट करिणो आहे, मूंखे वर्ल्ड चैंपियन थियणो आहे त मूंखे थियणो आहे। त अदा जो इहो आहे, अदा चवंदो आहे त अगरि तुंहिंजे में आई आहीं, सभु ॾाढो प्राउड फील कंदा आहिनि, केर बि कंहिं बि हो न कयो, हेठि न कयो, सभिनि जो असांजी पहिरीं छोकिरी निकिती आहे, चना खानदान जी पहिरीं छोकिरी निकिती आहे, एतिरो अॻियां वई आहे, आराम आराम सां अॻियां वञे पई तो अञा अॻियां वञे, उन विच में का अहिड़ी रुकावट न अचे जो वञे। अदा सपोर्ट कयो, सभु कुझु कयो, अदा सां ऑब्वियसली थोड़ी बहस वग़ैरह थींदी, ऑब्वियसली थींदी, घर सिबलिंग्स आहिनि, सभिनि जो थींदो आहे, त छा चवंदा आहिनि, मार वार बि थींदी आहे, खेॾंदा बि आहियूं, रेसलिंग बि कंदा आहियूं। मुंहिंजे यादि आहे मूंखे त असां ईअं वेठासीं खेॾूं पिया, त हुन मुंहिंजी बांह छिकी, हुन बांह एॾी तेज़ छिकी कि मुंहिंजे तां बांह डिसलोकेट थी वई। हुन खां पोइ मां हीअं करे ट्रॉमा में वई हुअसि ॾेखारण, बदलो करे वरितो न उन सही कराए छॾियो पाण डॉक्टर। अच्छा अच्छा अच्छा, माशाल्लाह, सही, जबरदस्त। अच्छा, ट्रेनिंग जी थोड़ी असां मेमोरीज ताज़ा कंदासीं, जॾहिं तव्हां अकेडमी फर्स्ट ज्वाइन कई, फर्स्ट डे हो तव्हांजो ट्रेनिंग ते, त उहो कीअं रहियो एक्सपीरियंस? जेको मुंहिंजो 2 साल पहिरां हो, जेको मां चवां पई स्कूल में रहियसि, उनजो त पुछो ई न, उहो ॾाढो मीन्स लाइक त वञो अचो, को तवजो छोकिरियुनि ते कोन्हे, मतलब घणो, मतलब को प्रॉपर क्लब न हो न। तॾहिं मां क्लब स्टार्ट कयो 2020 में कयो, हा, क्लब स्टार्ट कयो, उते वियसि, मां 6 महीने जी रुगो ट्रेनिंग कई, ऐं उन में मूंखे हिन नेशनल खेॾायो, सर आयो, सर पुछो तूं नेशनल खेॾी थी? मां चयो मां अम्मी खां पुछो, मां तव्हांखे ॿुधायां थी। अम्मी खे पुछा, अम्मी चयो त तूं एक्सपीरियंस तूं वठ ऐं भलो थी वेंदो। मां चयो ठीकु आहे, मां वठां थी। मां सर खे हा चयो। उन 6 महीननि में मूं ट्रेनिंग कई, हिकु 6 महीने जेकी बेसिक हुई न, मुंहिंजी बेसिक बि न ठहियली, मूं पंहिंजी पूरी बेसिक ठाही। असां रुगो बेसिक में छा पंचिस ऐं किक्स हूंदियूं आहिनि, कुझु कोन हूंदो आहे, ठीकु आहे। हुन में असांखे स्टेमिना ठाहिणो, हाणे 2 महीना रही विया आहिनि, 2 महीने में स्टेमिना बि ठाहिणो आहे, फाइट कीअं करणी आहे, सभु कुझु करणु। ऐं जॾहिं असां फाइट्स कंदासीं न, हुन में इंजरीज बि थींदियूं, उनखे बि रिकवर करणो आहे। हाणे उहो सभु कुझु मां कीअं कयां, 6 मंथ आहे, स्टार्टिंग जा मंथ त मां कीअं कयां, जीअं तीअं करे मुंहिंजो पहिरियों नेशनल में, तव्हांखे थोरो नेशनल जो थी ॿुधायां, त मां नेशनल में वियसि, उते मूं पंहिंजे अपोनेंट खे ॾिठो, सही आहे, थी आई, फाइट कई, मां सफ़ा सुन, मूंखे राति जो निंड बि न पई अचे। मां मम्मी खे कॉल कई, अम्मी मूंखे निंड नथी अचे, मां छा कयां, अम्मी ॿुधायो न। अम्मी चयो बाबा तूं चुप करे फोन साइड ते रखे सुम्ही पई, इज़ी कर। मां सुबुह जो 5 बजे सुती आहियां, 7 बजे असांखे निकिरणो, रेडी वेडी थी, ठीकु आहे, त असां निकितासीं, सही आहे। एंग्ज़ाइटी ॾाढी हूंदी आहे, ऑब्वियसली मूंखे सोशल एंग्ज़ाइटी ॾाढी आहे, मां अगरि हिते काफ़ी हुजुम में नथी वेही सघां, थींदो आहे, हर कंहिंजो हूंदो आहे। हाणे मुंहिंजो टेडेक्स जो थियो, उते मां नर्वस थी वई हुयसि, मुंहिंजो फर्स्ट टाइम हो, त उहो थियो, ठीकु आहे। हाणे ॾिसां थी त मां बीठी आहियां, हेॾा सारा माण्हू बीठा आहिनि, मुंहिंजा टीचर्स बीठा आहिनि, मुंहिंजा टीममेट्स बीठा आहिनि, सभिनि उमेद लॻाए वेठा त हीअ जीतंदी। मुंहिंजो आहे मिड वेट, छोकिरियुनि में हैवी वेट आहे, लेकिन हूअं ॾिसो वञे त मिड वेट आहे। त मां वियसि,
स्टार्टिंग में ना मूंखां पंच पियो निकिरे, न किक पियो निकिरे, मां मूवी न पई कयां। जेसिताईं मूंखे हुनजो पंच लॻो तॾहिं मां चार्ज थियमि। मुंहिंजो हा हाणे मां चार्ज हाणे थियां, हाणे मां बदिलो कंदसि। विदिन 1 मिनट मां हुनखे नॉकआउट कयो। अल्हम्दुलिल्लाह मां पइजी वियसि। अच्छा अच्छा। पहिरियों गोल्ड जेको उहो नेशनल में उहो चकवाल में थियो 2020 में, -65 जी कैटेगरी में। जबरदस्त जबरदस्त। अच्छा, गोल्ड मेडल अचीवर त आहे, पर अलीशा पाण पढ़ाई में कीअं हुई? कॾहिं ईअं थियो त स्कूल में को कॉम्पिटिशन हुजे, उनमें बि तव्हां वधीक पार्टिसिपेट कयो हुजे, विन कयो हुजे? पढ़ाई जे उनजी न वञी, लेकिन अगर स्पोर्ट्स में ॾिसियो वञे त मां हर गेम में हिस्सो वठंदी हुयसि जेतिरो थी सघे। अच्छा। ऐं उन में हमेशा मां फर्स्ट सेकंड ईंदी हुयसि, कॾहिं थर्ड या लास्ट न आयसि। स्टार्टिंग खां इहो जुनून शुरू खां ई हुयो, नंढड़ाई खां ई हुयो स्कूल? मां नंढी हूंदी हुयसि त मां पंहिंजी कज़न सां गॾु खेॾंदी हुयसि, मेल कज़न सां। फीमेल सां मुंहिंजो एतिरो रुझान कोन हूंदो। मां चवंदी मां खेॾंदसि त छोकिरनि सां खेॾंदसि। अच्छा, छोकिरनि खे हराइणो आहे, छोकिरनि खे हराइणो। ओके ओके। अच्छा, ऐं पढ़ाई में कीअं हुया? पढ़ाई में सो सुठा ग्रेड्स न ईंदा हुया? पढ़ाई में सही हुयसि। तो हिन वक़्त छा पढ़ी रहिया आहियो? हिन महिल मां LLB जो सोचियो आहे। अच्छा। ऐं लेटेस्ट ॾिनो इंशाल्लाह, ॾिसूं था। त काफ़ी पढ़ाई हूंदी आहे। हा, न कीअं पंहिंजे पोइ इनखे पैशन खे कीअं टाइम ॾींदो? गॾु थी वेंदो। इन वजह सां त मां पढ़ाई खे विच में न खणी ईंदी आहियां। अगरि मां चवंदी आहियां मां हिकिड़ी शइ कई आहे, विच में मुंहिंजो माइंड सेट अहिड़ो थियो त मां चवण मां पढ़ंदसि न। ठीकु आहे। मूंखे स्कॉलरशिप्स में मिलनि, सभु कुझु मिलनि पियो। मां चयो मां पढ़ंदसि न, अगरि मां पढ़ंदसि त मुंहिंजा ही डिस्टर्ब थी वेंदो। ऑब्वियसली थींदो। मूं अहिड़ी छोकिरियुनि खे ॾिठो आहे, माशाल्लाह सां ॾाढी भली भली छोकिरियूं हुयूं असांजे क्लब में, लेकिन उन्हनि जॾहिं पढ़ाई स्टार्ट की तो उन्हनि जा कराटा ख़तम थी विया। हाणे अम्मी खे चयो, अम्मी या त मां कराटा छॾियां या त मां पढ़ाई कयां। पोइ हाणे जॾहिं अॻियां आई आहियां, सभिनि चयो आहे न त तव्हां वटि का प्रोफेशनल डिग्री हुजे हिकिड़ी, ऐं उन खां कयो, त मां चयो ठीकु आहे, मूंखे LLB करा। अम्मी जो बि शौक़ु आहे। अम्मी चंदी नंढे लाइक़ त मुंहिंजी हिकिड़ी धीउ LLB करे, हिकिड़ी डॉक्टर थिए, हिकिड़ी टीचर थिए, हिकिड़ी LLB करे, हिकिड़ी लॉ में वञे, हिकिड़ी मुंहिंजी वकील थिए। ठीकु, त आख़िरी आहे त बसि हाणे सभु शौक़ु हुननि जा पूरा कया। अम्मी जो कराटे वारो बि ख्वाब तव्हां पूरो कयो, हाणे ॿिया जेके अम्मी ख्वाब सभु पूरा कया। इहो बि उम्मीद तव्हां में रखी वेठी आहे। नंढो छोकिरो आहे। हा, अच्छा, सही सही। अच्छा, अगरि आहे न, जीअं उहा ई ॻाल्हि थी कयां त इहा बि हिकिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे त तव्हां अगरि कंहिं तव्हांजो पैशन आहे हिन पासे, स्पोर्ट्स जे पासे, पर उन सां गॾु तव्हांखे पढ़ाई बि कंटिन्यू करणी आहे। सो ॿियूं बि काफ़ी ज़िंदगी में डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि, हर फील्ड में डिफिकल्टीज़ ईंदियूं आहिनि। त असां ॼाणणु चाहींदासीं त तव्हांखे, अलीशा खे कहिड़ियूं कहिड़ियूं मेजर डिफिकल्टीज़ जेके आहिनि उहे फेस कयूं तव्हां? जॾहिं मां निकितसि एज़ अ सिंधी गर्ल, एज़ अ चन्ना फैमिली जी छोकिरी जवान निकिती ॿाहिरि, त ऑब्वियसली फैमिली हो कंदी। मूंखे जेको थींदो आहे, मां चवंदी आहियां पंहिंजा न कनि, परायनि खे जेतिरो करणु करे, उन परायनि जो केरु थो सम्झे? पंहिंजा कंदा त उहो घणो दुख थींदो। मूंखे जेको पंहिंजनि ॾिनो त परायनि न ॾिनो। मां ॾाढो मतिलबु मूंखे हिननि डिग्रेड कयो, सभु कुझु कयो, सभिनि खे इग्नोर करे अॻियां वधियासीं। ऐं स्टिल उहो चवंदा आहिनि, लेकिन असांजो कमु छा आहे, बसि इग्नोर ई करे सघूं था। अगरि अॻियां वधणो आहे त असांखे इग्नोर ई करिणो आहे। हुन सां असां कॉम्पिटिशन या हुन सां बहस त नथा करे सघूं न। असां हुनखे करे ॾेखारींदासीं, अब तव्हां हीअं पिया चओ त असां हीअं असां हीअं करे ॾेखारींदासीं। त मतिलबु ख़ानदान जेको आहे उहो तव्हांखे सपोर्ट न पियो कयो? न, सपोर्ट करे थो, लेकिन ख़ानदान में कुझु अहिड़ा माण्हू आहे, ठीकु आहे, उहे न पिया कनि। उहे न पिया कनि। जीअं बाबा जी फैमिली चए थी, कहिड़ो तूं छोकिरनि वारो खेॾी? बिल्कुलु, बाबा ते प्रेशर विधो। बाबा प्रेशर विधो, लेकिन बाबा अगरि सपोर्ट न करे त शायदि मां हिते न हुजां। भले हू कीअं बि करे, बाबा मुंहिंजो ॾाढो सादो माण्हू आहे। बसि पंहिंजो जॉब, घर जॉब, घर, बसि चवंदो आहे बसि मुंहिंजी धीउ करे थी, मुंहिंजो नालो अॻियां वधाए थी, मला इहो फ़ख्र जी ॻाल्हि आहे, बसि ॿियो कुझु न। शुरूआत में बाबा कयो, जॾहिं मूंखे धक लॻंदा, मूंखे ब्रुसिस ठहंदा, या मुंहिंजो कॾहिं एंकल ट्विस्ट थी वेंदो, कॾहिं मोच अची वेंदी, कॾहिं का मेजर हो थी वेंदी, इंजरी थी वेंदी, त हुन ते बाबा जो रिएक्शन इहो हूंदो त मां वञा थो, मुंहिंजी धीउ खे कीअं मारियो, हीअं कयो, हूअं कयो आहे। मां चयो बाबा रिलैक्स, इज़ी न, कराटे हिन में थींदो रहंदो आहे, इंजरीज थींदियूं आहिनि, रिकवरी थी वेंदी त वालदेन मां बाबा खे जेको आहे उहो वधीक पंहिंजी न्याणी सां वधीक प्यार हूंदो आहे, वधीक वेझी हूंदी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। त बाबा बिल्कुलु बर्दाश्त न पियो करे, पोइ आराम आराम सां जॾहिं हुनखे सम्झायो, बाबा हे ॾिसो ही कुझु टाइम खां पोइ ख़तम थी वेंदा आहिनि। जॾहिं मूंखे अखि में धक लॻो, हिते मुंहिंजी अखि जी सवाइल थी वई, मूंखे पंच लॻो, त बाबा चयो त हाणे मां वञा थो, ॾिसां थो कीअं मुंहिंजी धीउ खे हिन मारियो, कीअं कयो, हीअं कयो, हूअं कयो आहे। कुछ टाइम करे ॾिसंदो ये खत्म थी वेंदो, सफ़ा खत्म थींदो। न इहो कहिड़ो गेम आहे, कहिड़ो छोकिरो चुप करे घर में वेह, हीअं कर, हूअं कर।
ठीकु आहे बाबा जीअं तव्हां चओ थींदो पर हिकिड़े ॿ ॾींहं ख़बर चवंदो ठीकु आहे बाबा तव्हां कराटे कोन वञो अच्छा उथो वञो मां त छॾे अचां हलो बाबा खे पाण में मज़ो न ईंदो न ईंदो अच्छा अच्छा चवंदो त हाणे हिन में वई त की बाबा जो अगरि बैकग्राउंड ॾिसियो वञे त बाबा कुश्ती खेॾंदो जेकी मल हूंदी पोएं ज़माने में उहो खेॾंदो अच्छा त उनजी बाबा हाणे ॿुधाईंदो जॾहिं मां कराटा स्टार्ट कयो जॾहिं मूं एतिरी अचीवमेंट्स कयूं त पोइ बाबा चवंदो त असां ही मूं कयो मूं हीअं कयो इन दफ़ा त मुंहिंजी धीउ कराटे में आई आहे मुंहिंजी धीउ कयो अच्छा जबरदस्त पोइ कॾहिं बाबा सां ई त कॉम्पिटिशन करे ट्राई कयो ट्राई बाबा मुंहिंजो माशाल्लाह सां सही थी वियो अच्छा त मां रिझंदी आहियां त कुझु थी न वञे ऑब्वियसली एज जो बि हूंदो आहे हिकिड़ो त बाबा घर में ईअं कॾहिं कंहिं कॉलेज में मतलब के या यूनिवर्सिटी में तव्हांजा ॿिया भाउ भेण आहिनि या जॉब जी फील्ड में कंहिं में बि त ईअं कॾहिं थियो आहे त उन्हनि खे कंहिं तंग कयो हुजे जे तव्हांखे ॿुधायो हुजे त यार हे त मूंखे तंग थो करे इनखे सबक सेखारिणो आहे मुंहिंजी फैमिली न चयो आहे लेकिन मुंहिंजी जेको मुंहिंजी फ्रेंड्स आहिनि छोकिरियूं उन्हनि चयो आहे मां उन्हनि जी घणी हेल्प कई आहे ओके पोइ तव्हां वञी मतलब ईअं न हा मां हिकिड़ो ॿ दफ़ा सीन करे चुकी आहियां हा डॉन थी विया आहियो पोइ डोन न लाइक मां उन्हनि जी सपोर्ट में वियसि हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां थी त असांजी क्लब जी नंढड़ी छोकिरी आहे आई थिंक 13-14 सालनि जी हूंदी ठीकु आहे त हुन मूंखे ॾाढी परेशान हुई मां हुनखे ॾिठो हीअ परेशान आहे छा थियो मां हुनखां पुछो बार बार पुछां पई ॿुधायो छा थियो आहे छा थियो आहे छा थियो आहे पोइ हुन मूंखे ॿुधायो त हीअ थियो आहे थोरी देरि खां हुन अची पोइ ॿुधायो त मूं चयोमांसि छा थियो मूंखे ॿुधायो अलीशा पी ये है और ये है स्कूल में ये तंग करता है ये करता है मुझे अच्छा नहीं लगता मुझे ठीक है मुझे बताना तुम कल स्कूल से कितने बजे आ रही है ठीक है मां वियसि अम्मी खे ॿुधायो अम्मी चयो ठीकु आहे तूं वञ अम्मी चवंदी आहे अगरि भली ॻाल्हि आहे त तूं हुनमें सपोर्ट कर मां वियसि मां सिधो वियसि मां जी थी वियसि भेण थी न प्रिंसिपल वियसि प्रिंसिपल खे चयो ही सीन आहे हाणे तव्हां हाणे ॿुधायो त तव्हां एक्शन वठंदो या न वठंदो या मां एक्शन पंहिंजे तरीक़े सां डील कयां मां डील कयां त हुननि चयो त तव्हां असांखे ॿुधायो पोइ असां हुनजी अम्मी खे मूं ॿुधायो हुनजी अम्मी हुन एक्शन ते हुन छोकिरे खे DCD कढी छॾियो ओके ओके कुझु अहिड़ो मतिलबु विढ़िया सीन न लेकिन एज़ अ वॾी थी वियसि मां पंहिंजो थोरो सो ॾेखारियो त ही तंग आहे हू छोकिरी ॾिजे पई हुन एतिरी मूंसां कंफर्टेबल थी वई हुन चयो त अलीशा बि मुंहिंजी हेल्प करे सघे थी तो अची करे छॾी मां हुन छोकिरे खे बि वार्निंग ॾिनी जॾहिं स्कूल खां ॿाहिरि निकितो मूं चयोमांसि हाणे तूं किथे बि मिलंदे न पोइ मां तोखे न छॾंदसि मुंहिंजी भेण मां मुंहिंजी भेण खे ईअं नथी ॾिसी सघां सही ॻाल्हि आहे बट सेकेंड वे तव्हां वटि हुयो हा न असां इहो न हूंदो त कराटे सिखूं था त केरु हूंदो त असां हुनखे मारंदासीं या कुझु सही ॻाल्हि आहे असांखे कराटे डिसिप्लिन सेखारींदो असां डिसिप्लिन में रहंदा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु इन कचहरी सां गॾु इन ॻाल्हि सां गॾु जेको आहे असां ब्रेक जी तरफ़ वञूं त राज़ी ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं अच्छा अलीशा कुझु कराटे जे बारे में क्योकुशिन जे बारे में ॼाणणु चाहींदासीं क्योकुशिन में हिकु शिन कंडीशनिंग इलाही मशहूरु आहे इन जो प्रोसेस केतिरो पेनफुल हूंदो आहे वैसे ॾाढो घणो हूंदो आहे मां रिसेंटली हाणे स्टार्ट कई पहिरियां त असां रुगो हिट कंदा हुआसीं जीअं बैम्बू जो हुनजो लकड़ी हूंदी आहे का लकड़ी हूंदी आहे का अहिड़ो पोल वग़ैरह हूंदो आहे या को अहिड़ो मतिलबु मेटल टाइप जो जेको लोहे जो हूंदो आहे ऐं को हार्ड स्टफ हूंदो आहे त असां उन ते हिट कंदा आहियूं ही जॻह त हिन महिल चेक कंदो त मुंहिंजी सूर थींदो आहे स्टार्टिंग में जॾहिं मां कयां पई त उन में धक बि लॻंदा ऐं हिन में जॾहिं मूंखे लत बि लॻंदी आहे फिर बाहि हुन में जॾहिं फाइट कयूं था त गोॾो अची हिते लॻंदो आहे नी ब्लॉक थींदा आहियूं असां त शिन में जॾहिं लॻंदो आहे त शिन हेॾी स्वाइल थी वेंदी आहे हिनमहिल ॾेखारियां त हिनमहिल बि नील ठहियल आहिनि कॾहिं बि मां तव्हांखे साबित न मिलंदसि हुनजो अलॻि सां हिकिड़ो ईंदो आहे त या त हिकिड़ो वेलण टाइप हूंदो आहे जेको जंहिंसां त मानी ठाहींदा आहियूं उहो टाइप हिकिड़ो हूंदो आहे त उन ते हीअं शिन रखे सिधी उन ते हीअं हेठि मथे कंदा आहियूं त जीअं असां शिन असां स्ट्रॉन्ग थिए हीअ स्ट्रॉन्ग हूंदी त असां इज़िली असां ब्लॉकिंग करे सघूं था असां बेझिझक फाइट करे सघूं डपु न हूंदो त असांखे शिन ते धक लॻंदो या न त असां हिट कंदा आहियूं ऐं लकड़ी खई त हुन सां हिट कंदा आहियूं आराम सां या त जेकी जिम में रॉड हूंदी आहे उनखे खणी सिधो वेही त जिन ते पोइ मथां हीअं कंदा आहियूं असां त उनजो वेट ई एतिरो हूंदो आहे पेनफुल हूंदो आहे लेकिन उन खां पोइ अॻियां कम बि ईंदो आहे स्टार्टिंग में त ऑब्वियसली हर शइ तव्हांखे पेनफुल लॻंदी जॾहिं तव्हां करे छॾंदो पोइ तव्हांजो यूज़ टू थी वेंदो तव्हांखे असरु कोन थींदो पोइ तव्हां लाइ सही ॻाल्हि मतिलबु ईज़ी हूंदो पोइ उहो
पूरे तव्हांजे हिन सफ़र में कराटे जे सफ़र में उहो कहिड़ो लम्हो हुयो जॾहिं दिलि चयो त बाबा बस आई एम डन, मां वधीक नथी करे सघां? कॾहिं ईअं थियो? इंजरीज़ थींदियूं आहिनि न मूंखे, त मां सोचंदी आहियां ऐं महिल जॾहिं मूंखे नी जी इंजरी थी, असां फुटबॉल पिया खेॾूं, मां स्केटिंग बि कंदी आहियां, त उन में मां किरी पियसि। उहो एतिरो घणो थी वियो त मुंहिंजो हुन में 2 साल लॻी विया, रिकवर न पियो थिए। मां गोॾो लिटरली ॿधी पोइ ट्रेनिंग कंदी हुयसि, हुन में सॉफ्ट टिश्यूज़ डैमेज थी वियो, रिकवर न पिया थियनि, छो त वरी हुन खां बार बार हिटिंग थी थिए, ऑब्वियसली मां ट्रेनिंग छॾे त न पई सघां न, उहो मूवमेंट वग़ैरह थिए पई। वरी मुंहिंजो बाइक एक्सीडेंट थी वियो, मां बाइक बि हलाईंदी आहियां। अच्छा। त उन में उहो थी वियो त वरी उन साॻे गोॾे ते लॻो त उहो बिल्कुलु हील न पियो थिए। मां चयो बसि हाणे छॾियां थी, हाणे मूंखे घणी तकलीफ़ थी थिए। पोइ मूं रुगो 2 महीना रेस्ट वरितो प्रॉपर, उन खां पोइ सही थी वियो। उन खां पोइ वरी मुंहिंजो जॾहिं ख़्यालु आयो, जॾहिं मां स्टार्ट कयो, जॾहिं मूं इंटरनेशनल खेली छॾियो, उन खां पोइ मुंहिंजो आयो मूंखे सभिनि जॾहिं घणो कयो, हाणे तूं इंटरनेशनल बि थी वियो, हाणे तूं छा कंदे, तुंहिंजा त ख्वाब पूरा थी विया। मां चयो तव्हां मुंहिंजा ख्वाब ॿुधायो त मुंहिंजा ख्वाब आहिनि छा? मूंखे ब्लैक बेल्ट ठहिणो आहे, मूंखे वर्ल्ड टूर्नामेंट खेॾणो आहे, 1 न 2 न 3 न 5 6 दफ़ा। उन खां अलावा मूंखे पंहिंजा डूजोस खोलणा आहिनि, जेके छोकिरियूं नथियूं करे सघनि मां उनखे करायां। मुंहिंजो अॻियां ॾाढो मतिलबु जेको मां पंहिंजो पूरो सोचियो रखियो आहे, त उन्हनि जॾहिं सभिनि चयो त उन टाइम मूंखे लॻो त शायदि मां गिव अप करे छॾियां, लेकिन पोइ मूं ॾिठो त मां गिव अप छो कयां, जॾहिं ही रिकवर थी सघे त मां सभिनि खे जवाब ॾेई सघां थी, मां उन्हनि जे पंहिंजे एक्शन सां उनखे जवाब ॾेई सघां थी, त मां रुकियां छो? मां न रुकियसि, मां हलां पई कंटिन्यू कयल। ज़बरदस्त। तो मेजर जेका इंजरी हुई उहा हुई तव्हांजी पूरी नी वारी। बाक़ी जेको मुंहिंजो एंकल ट्विस्ट हमेशह थींदो, पहिरियां स्टार्टिंग में थींदो, स्वाइल थींदो, हाणे थींदो त फर्क बि नथो पए। तो यूज़ टू थियो न, बार मुड़ंदो तो यूज़ थी। स्टिल तव्हांजी ट्रेनिंग्स वग़ैरह हलन पयूं? ट्रेनिंग हाँ, हिमल भी आहे, मुंहिंजी 17 ताईं फाइट आहे। अच्छा, नेशनल फाइट आहे कराची में। जबरदस्त। उनजे लाइ बेस्ट विशेस। थैंक यू सो मच। ओके, असांजी ज़िंदगी में न माइटनि जो त हूंदो ई हूंदो आहे त भई असां न कुझु अचीव करे आयासीं, हुनजी ख़ुशी अलॻि हूंदी आहे। हाँ, ठीकु आहे, पर असांजी लाइफ में हिकु ॿियो असांजो फ्रेंड सर्कल हूंदो आहे, उन्हनि जी वरी अलॻि ई सेलिब्रेशन हूंदी आहे। त जॾहिं तव्हां गोल्ड मेडल खटे आयो त उन्हनि जो छा रिस्पॉन्स हुयो फ्रेंड्स जो? वेलकम तो भलो थियो, लेकिन जिनखे मां सम्झंदी हुयसि त मुंहिंजा बेस्ट फ्रेंड आहिनि, मुंहिंजी मतिलबु ही सॼी ज़िंदगी आहे, मुंहिंजे डे वन सां मुंहिंजा गॾु आहिनि। मतिलबु मूंखे दोस्ती में कॾहिं बि सुठी शइ न मिली आहे, मतिलबु उहा जेको मां चाहियां थी उहो न मिले, हमेशह मां एफर्ट्स कया, उन तरफ़ां न मिलिया मूंखे। फ्रेंडशिप जी थी ॻाल्हि कयां, जीअं नॉर्मली बेस्ट छोकिरियूं हूंदियूं आहिनि हुनजूं, त मूंखे ख़बर न हुई त डे वन से असां केरु ईअं गॾु आहे। ऐं हिमल जो रिसेंटली मुंहिंजो नेशनल हो त काफ़ी वॾो मसइलो थी वियो, त उनखे बसि उहा हली वई, ख़तमु थी वई। मूंखे लॻंदो ख़ुशि थींदी, मां पॉज़िटिव सोचंदी हुयसि, मां नेगेटिव सोचे सघां ई न पई, मुंहिंजे दिमाग़ में नेगेटिव जी ॻाल्हि ईंदी न हुई, ईंदी बि त मां चवंदी हुयसि न, मां छो नेगेटिव सोचां, मां पॉज़िटिव सोचां, कहिड़ी ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हि न हुजे। उन खां अलावा जेका मुंहिंजा नॉर्मल फ्रेंड्स आहिनि उहे स्टिल मूंसां गॾु आहिनि, ऐं उहो एतिरो मूंखे हिमल बि एतिरो कंदा आहिनि। मुंहिंजो जॾहिं इहो मैटर थियो हिकिड़ो, त उन में मुंहिंजी रुगो हिकिड़ी दोस्त मूंसां अॻियां आई, अम्मी चयो तुंहिंजो मसइलो आहे, तूं वञी ॾिस, मां विच में नथी अचां। हुन छोकिरी चयो, हुनखे कॉल कई, उहा छोकिरी ॼाणे उहा ॼाणे, जेको हुननि कयोसि कयो। के भला फ्रेंड्स मिलिया, के अहिड़ा मिलिया जेको डे वन सां रुगो फेक पिया थियनि, ऐं के अहिड़ा मिलिया जो डे वन सां हमेशह गॾु हुआ। असां ज़िंदगी में कॾहिं कंहिं मक़ाम ते पहुची वेंदा आहियूं न, त काफ़ी रिश्ता असां सां जुड़ी बि वेंदा आहिनि, त काफ़ी जेके आहिनि टुटी बि वेंदा आहिनि, बिल्कुलु टुटिया बि आहिनि। हा, त तव्हां काफ़ी फ्रेंड्स खे बि जेको आहे मुंहिंजो जेको ज़िंदगी जो सभिनि खां वॾो लॉस्ट हो, मुंहिंजो 2 बेस्ट फ्रेंड्स हुयूं, ख़ैर मां डिटेलिंग में न वेंदसि, लेकिन जॾहिं उहे हली वियूं, न उहे मुंहिंजे नेशनल जी ख़ुशी में हुयूं, न उहे मुंहिंजे इंटरनेशनल जी ख़ुशी में हुयूं, न तो हिमल। छा मतिलबु जेलसी फैक्टर हो, छा हो? चई सघूं था हिकिड़ो फैमिली इशू। अच्छा, फैमिली जी हुआ बस, उन्हनि ये शइ एक्सेप्ट न पई कई, त मतिलबु ॻोठाणी छोकिरी आहे, कीअं आई, एतिरो के वधी वई, असां न वधियासीं, हीअ छो थी वधे? शायदि उनजे दिमाग़ में उहा ॻाल्हि न हुजे, लेकिन उनजे पेरेंट्स जे दिमाग़ में बि उहा ॻाल्हि हुजे, लेकिन जेको मूंखे फील पियो थिए हाणे उहो त मां फील कंदसि न। हाणे मां उहो साम्हूं ॾिसां पई, तव्हां मुंहिंजी ख़ुशी में नथा अचो, मां जॾहिं एयरपोर्ट अचां पई, मां चयो उन्हनि खे त तव्हां प्लीज़ अचिजो, मां तव्हांखे चाहियां, तव्हां मुंहिंजा वाहिद दोस्त, नंढे लाइक़ गॾु हुआसीं असां, जीअं कज़न्स आहियूं, त
उन्हनि उहो आया न उन्हनि ॾेखारियो न उहो ॾाढो मूंखे उन टाइम एॾो दुख थियो जेको मां उन शइ खे एक्सेप्ट न पई करे सघां मां कराठनि मुंहिंजा दोस्त छॾे ॾिना लेकिन पोइ मूं ॾिठो त उहे ॿिया उनजे रिप्लेसमेंट में अञा खां भला माण्हू अची विया सही ॻाल्हि आहे अच्छा ऐं जीअं तव्हां ॿुधायो त जॾहिं तव्हां कराटे जॉइन कयो उनखां पोइ काफ़ी तव्हांजे रिश्तेदारनि काफ़ी तव्हांजा माइट जेके आहिनि उन्हनि तव्हांजे वालिद साहब खे काफ़ी प्रेशराइज़ कयो त बसि हाणे स्टॉप करां या जेका हिन पासे फील्ड सही कोन्हे का हिकु न्याणी जे लाइ पर जंहिं ॻोठ मां तव्हां आहियो ओॾीमहिल बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे नेबर्स हूंदा स्टिल कॉन्टेक्ट हूंदो उन्हनि सां काफ़ी अहिड़ा नेबर्स हूंदा आहिनि त असां उहो कॉन्टेक्ट रहंदो आहे त उन्हनि जो छा रिस्पॉन्स हुयो छो जो ॻोठनि में स्टिल एतिरी अवेयरनेस न आहे जो न्याणी खे ॿाहिरि बि कमु करण लाइ उहा शइ एक्सेप्ट कनि बट तव्हां कराटे प्ले करे रहिया सो उन्हनि जो छा रिस्पॉन्स हुयो उन्हनि जो स्टिल हाणे इहो आहे सभु ख़ुशि आहिनि जेका मामू जा फ्रेंड्स आहिनि या बाबा जा फ्रेंड्स आहिनि या स्टार्टिंग में वञा पई जॾहिं जीतियसि मां पहिरियों जॾहिं नेशनल में तॾहिं मूंखे केरु घर सुञाणे न पियो जॾहिं मां जीतियसि सभिनि खां पहिरीं जंहिं स्कूल में मां पढ़ंदी हुयसि त उनजे पेज ते मुंहिंजो लॻो त असांजी सिंध जी न्याणी असांजी अलीशा चन्ना मक़बूल चन्ना जी भाणजी फलाण टीर मटीर गोल्ड मेडल हासिल करे असां लाइ वॾी फ़ख्र जी ॻाल्हि आहे जॾहिं मां हाणे ॻोठ वेंदी आहियां मूंखे जॾहिं हमेशह स्कूल में घुराईंदा आहिनि मूंखे हाणे बि रिसेंटली मुंहिंजो प्रोग्राम आहे हिन खां 2 ॾींहंनि खां पोइ मां चयो मां टूर्नामेंट खां पोइ ईंदसि मां एॾो प्यारो वेलकम कंदा आहिनि उहे चवंदा आहिनि असांजी न्याणी निकिती आहे ऐं पहिरीं दफ़ा निकिती असां चवंदा तूं निकिती त तोसां असांजी ॿियूं बि न्याणियूं निकिरनि उन्हनि खे ॿाहिरि कढ हिमल बि वेंदी आहे सभु चवंदा आहिनि असांजी हीअ छोकिरी सभिनि मां डिफरेंट थी हीअ ॿाहिरि निकिती ऐं हिन करे ॾेखारियो अम्मी जो नालो कंदा आहिनि सभु चवंदा आहिनि त हिन पंहिंजी धीन खे अॻियां कयो हिननि जी धीन करे ॾेखारियो जेको हुननि खे डिग्रेड कनि पिया त छो ॻोठ जा ॿार आहिनि छा कंदा छा करे कंदा असां मुंहिंजी भेण ने एतिरो फेस कयो उनखे चवंदा त पढ़ाई छा कंदो शादी करे वेह चलो सही उन जॾहिं शादी करण ते आयूं रिश्ता वग़ैरह आया उन्हनि पंहिंजी पसंदि अॻियां रखी त चवनि पिया हाणे शादी करे छा कंदो पढ़ाई कयो त असां उन्हनि खे चयो हाल में ख़ुशि न आहियो तव्हां असां उन्हनि खे चयो तव्हां चुप करे वेही रहो हाणे असां छा था कयूं बिल्कुलु ठीकु आहे तव्हां असांखे वठी आयो तव्हां असांखे ॾेखारियो तव्हां असांखे पूरो हेॾे होॾे करायो तव्हां हर शइ ॾेखारी तव्हां असांखे ॿाहिरि कढियो उहो तव्हां असांखे ॾेखारियो छा थिया आहे जेको बि हो तव्हां मतिलबु जेको बि हीअ आहे हिते हलो हीअं घुमो इहो सभु कुझु ठीकु आहे उहो तव्हां करायो थैंक यू लेकिन असांजी बि हाणे ज़िंदगी आहे न बिल्कुलु असांखे बि कुझु चवंदासीं न असां पंहिंजे ऑन ते कयूं अम्मी हाय अम्मी असांजी बैकअप में उहा ॾिसे थी तव्हांजी ज़रूरत न आहे तव्हां बसि असांखे खणी आयो तव्हांजो ॾाढो शुक्रिया सही ॻाल्हि आहे बिल्कुलु हाणे तव्हां मतिलबु हिकु पपेट वांगुरु तव्हां असांखे हलाए एक्ज़ैक्टली बिल्कुलु ऐं काफ़ी फैमिलीज़ में काफ़ी जेको आहे उहो ख़ानदाननि में इहे मसइला वधीक थींदा आहिनि त असांखे स्टेज ते तव्हांखे सपोर्ट कयो आहे त हाणे असां जीअं चवंदासीं उहो तव्हांखे हलणो आहे बिल्कुलु ऐं तव्हां ॾिसो बि कयो त भई वी आर नॉट विथ यू ईअं ई आहे बिल्कुलु अच्छा हिते थोरो सो असां इंटरनेशनली तव्हां खेॾे आहियो त इहो बि ज़रूरु असां पुछणु चाहींदासीं त इंटरनेशनली खेॾण जा छा क्राइटेरिया हूंदा आहिनि इंटरनेशनल खेॾण जा जीअं हाणे मां त ॿुधायो न त मूं इंटरनेशनल कीअं खेॾियो कीअं वियसि 6 महीना शॉर्ट स्टोरी असां ज़रूरु शामिल था कयूं प्लीज़ ठीकु आहे मां उहो था ॿुधायां तव्हांखे जॾहिं मां नेशनल खेॾियो 6 महीननि में नेशनल खेॾियो मूं हुन खां पोइ वरी 2 महीननि खां पोइ असांजो इंटरनेशनल हुओ ऑल बहरीन में हुओ टूर्नामेंट ऑल 3rd बहरीन इंटरनेशनल टूर्नामेंट जो टाइटल हो त सर आयो सर चयो त मां त नालो विझां मुंहिंजो सर बिस्मिल्लाह कयो हलूं था चवनि थो पोइ स्पॉन्सरशिप वग़ैरह ॾिस हाणे जेको बि आहे त मां चयो ठीकु आहे हाणे मां किथां ॾिसां मां हाणे फर्स्ट टाइम मूंखे ख़बर पई त भाउ पैसा बि माण्हू ॿाहिरि ॾींदा आहिनि या फंड्स वग़ैरह ईंदा आहिनि त तॾहिं असां ॿाहिरि वेंदा आहियूं सभु शयूं नयूं मूं लाइ त मूं पंहिंजी फैमिली सां ॻाल्हि कई मामू वग़ैरह सां ॻाल्हि कई ऐं उन्हनि चयो त ठीकु आहे बाबा तूं ट्रेनिंग कर असां तोखे ॾिसूं था मूं काफ़ी जॻह ते बि ॻाल्हि कई उहो जॾहिं मूंखे फर्स्ट टाइम मिलियो हिकिड़े फाइटर लाइ उनजी ट्रेनिंग उन पीस ऑफ माइंड ॾाढो ज़रूरी हूंदो डाइट वग़ैरह हर शइ उहो बिल्कुलु रिलैक्स हूंदो उनखे रिस्पॉन्सर फंड्स वग़ैरह रिस्पॉन्सर कीअं वेंदासीं कीअं टिकट्स थींदियूं उन्हनि जो को प्रेशर न हूंदो आहे त हाणे जीअं मां आयसि मामू खे चयो मामू हे सीन हाणे छा कयां मामू चवण का परेशानी वारी ॻाल्हि असां वेठा आहियूं न फर्स्ट आहे तुंहिंजो सभु कंदासीं जो पको ॿुधायो ठीकु आहे उन्हनि सॼो कयो मां वियसि त मूंखे इहा ॻाल्हि अलीशा थोरो क्लियर कजो हिते त तव्हां पाण खेॾो पिया ठीकु आहे पंहिंजी कंट्री खे रिप्रेज़ेंट वञी तव्हां कंदो ॿाहिरि ठीकु आहे त प्लेयर पाण स्पॉन्सर्स खणी अचे की कुझु में असांजे हिन जेका बि स्टूडेंट्स आहिनि हा कंहिं बि असांखे ॿाहिरि वारे फंड न ॾिना आहिनि अच्छा हा हिकिड़े ॿ ॿार खे मिलिया आहिनि
उहो बि इन जे सां छो त उहो कंहिंसां कनेक्ट आहे, उन जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि जो कराए ॾिनो आहे। ठीकु आहे। मां वई आहियां, मां केरु आहिनि मां नाला नथी वठां, लेकिन जेका बि असांजा वॾा आहिनि सिंध जा उन्हनि तक वई आहियां मां कंपनीज़ में वई आहियां, मां बैंक में वई आहियां, मां उहो कहिड़ी जॻह जिथे मां न वई आहियां, मां पंहिंजी फाइल खणी हर जॻह ते वई आहियां। मां पंहिंजे टीचर सां गॾु वियसि, मां पंहिंजी मम्मी सां गॾु वियसि, मां पंहिंजे मामू सां गॾु वियसि। हुतां निकिरी चयो हा ठीकु आहे तव्हां असांखे डिटेल मोकिले सघंदा आहियो, कयूं था। उन खां पोइ घर वञे मां हुनखे कॉल कयां, कॉल ई न खणी, रिस्पॉन्स न आहे, को रिस्पॉन्स न। ऐं उहा शइ एॾी हर्ट कंदी आहे, तॾहिं असां एतिरी महिनत था कयूं, ॾींहुं राति हिकु करे महिनत था कयूं, ऐं असांखे मतिलबु कुझु मिले ई नथो, पोइ असां छो पाकिस्तान जो नालो रिप्रेज़ेंट कयूं? बिल्कुलु। चलो पाकिस्तान खे छॾियो, हिकिड़ी सिंधी छोकिरी ॿाहिरि निकिती आहे, पर तव्हां सिंध जा आहियो त सिंध खे प्रमोट कयो न, पाकिस्तान में ॿिया माण्हू कनि था। मां ॾिसां पई जेको स्पोर्ट्स कराटे आहे जंहिंमें मां खेॾी आई आहियां, उहो इंटरनेशनल जॾहिं वेंदा आहिनि न, फुल उन्हनि जी गवर्नमेंट सपोर्ट करे थी। असांजी सिंध गवर्नमेंट छा थी करे? कुझु बि नथी करे। असांखे बिल्कुलु आइडिया न हुयो त पोइ तव्हां पूरो माना पूरो असां पाण कयो। मां 3 दफ़ा वई आहियां, 3 दफ़ा मूं पंहिंजो ई कयो आहे। अच्छा, पंहिंजी जेब मां कयो आहे, जेकी मूं वटि सेविंग्स हुयूं, के घर वारनि कयो, उन्हनि मां करे मां वई आहियां। ऐं गवर्नमेंट असांखे सपोर्ट नथी करे, एॾा वॾा वॾा इदारा आहिनि, उहे केरु असांखे सपोर्ट नथो करे। उहो असां लाइ एतिरो मतिलबु एतिरो डिसअपॉइंटमेंट वारो मोमेंट हूंदो आहे, जिते चवंदा असां पोइ कयूं छो कराटे, असां छो पाकिस्तान जो नालो रिप्रेज़ेंट कयूं? असांजो नालो नथो अचे न। हिकिड़ो आहे जीअं असां वञूं था कंहिं हुन ते वॾे टूर्नामेंट में, अगरि हाणे जीअं वल्ड में वियोसीं त मुंहिंजो नालो त न आयो न, नालो कंहिंजो आयो? पाकिस्तान जो आयो। डेफिनेटली उनजो ईअं थोरी ईंदो त अली शायदि न, उहो पाकिस्तान जो ईंदो। तव्हां उनखे ॾिसी तव्हां एटलीस्ट कयो त सही। हाणे तव्हां जीअं अचीव करे आयो, ठीकु आहे, तव्हां गोल्ड मेडलिस्ट आहियो, हाणे आहिनि का अहिड़ा स्पॉन्सर्स या तव्हांखे कंहिं कयो हुजे कॉन्टेक्ट न असां हाणे तव्हांजो साथ ॾींदासीं? कुझु बि न। इहा मां चवंदमि काफ़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। वॾो इहो सवाल आहे त मतिलबु ईअं माना कीअं पॉसिबल थी सघे थो त हिकिड़ो तव्हां पंहिंजी कंट्री खे वञी रिप्रेज़ेंट कयो ऐं तव्हांजी कंट्री सपोर्ट नथी करे। ऐं उन हिकिड़े फाइटर जे लाइ केतिरो असां ॾींहुं राति महिनत कंदा आहियूं। जीअं वर्ल्ड टूर्नामेंट थियो, वर्ल्ड जी ट्रेनिंग डिफरेंट हूंदी आहे, मूंखे वेट बि घटि करणो, मूंखे हे बि करणो, ठीकु आहे, मूं कयो। असां सुबुह खां वठी सुबुह मंझंदि शाम राति 4 वक़्त सां ट्रेनिंग कयूं था। अगरि असां हुनजो पंहिंजी डाइट जो बि मैनेज कयूं, सभु कुझु कयूं था। असांजी डाइट सभिनि में डिफरेंट हूंदी आहे। सही ॻाल्हि आहे। मुंहिंजे घर मां सभिनि में डिफरेंट मुंहिंजी डाइट आहे। थोरो डाइट ते बि ॻाल्हाईंदासीं, वेट मैनेजमेंट जे बि हवाले सां जेको आहे उहो असां पुछंदासीं अलीशा खां। काफ़ी कुझु अञा वधीक शयूं ऐं ॻाल्हियूं सिखंदासीं, पर टाइम थी वियो आहे ब्रेक जो। अलीशा, ब्रेक जी तरफ़ वञूं था, जल्दी सां वापसि अचो। अच्छा, अञा वधीक ॻाल्हियूं थियनि पियूं, पर जेको हींअर तव्हां असांखे मेजर मसइलो ॿुधायो त तव्हांखे कोई बि फाइनेंशियली सपोर्ट नथो करे ॿाहिरि, त मां पाण हिकु रिक्वेस्ट कंदमि सिंध गवर्नमेंट खे, जेके असांजा स्पोर्ट्स जा मिनिस्टर आहिनि उन्हनि खे, त प्लीज़ असांजे जहिड़ा अहिड़ा यंग टैलेंट आहिनि उन्हनि खे तव्हां सपोर्ट कयो, त जीअं असांजे मुल्क जो ऐं असांजी पंहिंजी सिंध जो सिंध जी न्याणी आहे उनजो नालो रोशन करे ऐं नालो जेको आहे उहो अॻिते करे। ॿिया काफ़ी अहिड़ा टैलेंट आहिनि, शायदि हुजनि अलीशा, वी नेवर नो कि अहिड़ा ॿिया बि अहिड़ियूं न्याणियूं हुजनि, अहिड़ा ॿिया छोकिरा हुजनि जेके फाइनेंशियली स्टेबल न हुजनि। बिल्कुलु फाइनेंशियली स्टेबल न हुजनि, जेका मजदूर आहिनि, उहे पंहिंजी उन कमाई मां करे करे वञनि था, जापान में केॾी अचनि था, वञनि था बहरीन में केॾी अचनि था, वञनि था कुवैत में केॾी था अचनि, उहे पाण था कनि न। हुनजी फैमिली चवनि था, तव्हां एतिरो टाइम ॾिनो आहे, 10-15 साल तक कराटे खे ॾिनो, क्यूकुशिन खे ॾिनो आहे, तव्हां पाकिस्तान जो नालो रोशन कयो था, तव्हां हेतिरा तव्हां नेशनल ट्रॉफीज़ आहिनि, तव्हांखे केरु थो सपोर्ट करे? नॉट इवन अकेडमी थी सपोर्ट करे। अकेडमी किथां फंड्स आहिनि? वो असांखां फीस वगैरह नथा वठनि, वो एतिरो ही करे सघनि था, हम इतना ही कर सकते हैं कि हम आपसे फीस नहीं ले सकते, हम आपको यूनिफॉर्म या जो भी हमारे वो है चीजें हम आपको एज अ गिफ्ट कर सकते हैं, वो हम आपके लिए फ्री कर सकते हैं, लेकिन हम आपको स्पॉन्सर नहीं कर सकते। बिल्कुल, बट इहो बि त सवाल आहे जे तव्हां चयो त मां 3 दफ़ा वञी चुकी आहियां, 3 दफ़ा मूं पंहिंजो पाण ई कयो आहे। बिल्कुल बिल्कुल, बट अगरि स्टिल तव्हांखे कोई बि सपोर्ट नथो करे इन फ्यूचर, त किथे त उहो ईंदो न स्टेज जिथे तव्हां गिव अप करे छॾंदो, त हाणे मां किथां आणे छॾियो? काफ़ी टिकट्स, वीज़ा, अकोमोडेशन काफ़ी वॾा ख़र्च आहे। नेक्स्ट जेको टूर्नामेंट आहे, हा, उहो यूके जो, त असां वीज़ा लाइ अप्लाई कयो, इंशाल्लाह वीज़ा लॻी वेंदी इंशाल्लाह। हाणे उनजो सवाल थो अचे त हाणे उन में हेतिरा लॻनि था, हाणे उहो केरु ॾींदो? मां चयो अगरि वीज़ा लॻी वेंदो त ॾिसियो वञिबो,
नसीब जी ॻाल्हि आहे, नसीब खणी ईंदो, उन ते असां वेठा आहियूं, नसीब ते वेठा आहियूं असां। त हाणे उहे सभिनि चवनि था त असां हेतिरो कर्ज़ो खयो आहे, क्लब कर्ज़ो खयो आहे, हेतिरी असां टीम वियासीं, 15 माण्हू वियासीं, हुनजो कर्ज़ो खणी विया आहियूं। हाणे उनजी बि टेंशन हूंदी, हाणे हिन में हथ त विधो आहे सर, जेको हिते सर सना हो असांजो, हुन चयो हाणे मां हिते हथ विधो त हाणे ईंदो केरु, हाणे ॾींदो केरु, हाणे पंहिंजो कॉन्टेक्ट हलाए। मां त केतिरा हलाया मां, वञी वञी मां थकिजी पई आहियां। मैं छोटा बच्चा क्या कर सकती हूँ। अच्छा असांजी ज़िंदगी में ना काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके असांखे सपोर्ट कंदा आहिनि। फैमिली त असांजे सपोर्ट में बीठी हूंदी आहे, बट फैमिली खां अलावा कुझु अहिड़ा असांजी ज़िंदगी में माण्हू हूंदा आहिनि जेके असांखे सपोर्ट करे रहिया हूंदा आहिनि, उन्हनि जी सपोर्ट सां असां अॻियां वधंदा आहियूं। त तव्हांजी ज़िंदगी में उहो कहिड़ा तव्हां वटि सपोर्टर्स? फैमिली खां अगरि मां परे कंदसि, मुंहिंजा कोचिस आहिनि। ओके, मुंहिंजो सर सनाउल्ला ख़ान, हिदायतुल्ला ख़ान जेको क्लब जो CEO आहे, ऐं उनजो बाबा क्यूकुशन कराटे जो फाउंडर हो, क्यूकुशन कराटे उनजो बाबा हिते खणी आयो, इनामुल्ला ख़ान। ठीकु आहे। उन खां पोइ जिथे मां कंदी आहियां उहो हेडक्वार्टर आहे क्यूकुशन जी, मतिलबु छा चवंदा आहिनि हुनखे, स्टार्ट हितां क्यूकुशन थियो, हितां ई स्टार्ट थियो, मतिलबु सर इनामुल्ला हिननि जो फाउंडर हो, ऐं सर सना हिननि जो, सर इनाम जो पुटु आहे, सर हिदायत बि पुटु आहे, ऐं सर ज़ियाउल्ला ख़ान जेको मास्टर आहे। सर सना अल्लाह रिसेंटली हाणे जेको हुनमें वर्ल्ड में सेकेंड आयो आहे, ऐं सर हिदायत वर्ल्ड में पंहिंजे ज़माने में थर्ड आयो। अच्छा। ऐं पंहिंजे ज़माने में उनखे किताब बि ईंदो द क्रेज़ी हॉर्स जो, त उहो माशाल्लाह एतिरो मतिलबु पंहिंजी गेम में भलो, त उनखे ॾिसी मां चवंदी आहियां जॾहिं मुंहिंजा उस्ताद एॾा मथे आहिनि त मां उन्हनि ताईं चवंदा वेंदा, सर सना ईअं मूंसां गॾु, जीअं कोचिस हूंदा आहिनि न स्ट्रिक्ट हूंदा आहिनि, न सुठो फ्रेंडली आहे, ईअं लॻंदो जीअं फैमिली जो माण्हू आहे, ऐं हर ॻाल्हि ते सपोर्ट कंदो आहे, भले उहा फैमिली जी हुजे या पर्सनल हुजे या कुझु बि ॻाल्हि हुजे, वेहंदो सम्झाईंदो, डिटेल में सम्झाईंदो, ऐं चवंदो आहे अगरि मां सोचंदी आहियां सर में थक गई अब मुझसे नहीं हो पाता, वो वेहंदो आहे, वो पंहिंजो टाइम कढंदो, अची सम्झाईंदो, बेटा ये है ये होता है, हम इतने मेरे पास इतने मसले हैं, फिर मैंने गिव अप किए नहीं ना, इतने सालों के बाद अभी भी आके 40 साल की उम्र में मैं चैंपियन बनकर आ गया ना, तो तुम्हारी तो भी स्टार्ट है ना, तुम्हारी तो स्टार्टिंग है, तुम आगे बहुत कुछ करोगी। त असां जॾहिं कंहिं बि फील्ड में अॻियां वधंदा आहियूं त असांजे उस्तादनि जो बि हूंदो आहे, मुंहिंजी लाइफ में उस्तादनि जो आहे, ऐं मां उन्हनि खे चवंदी बि आहियां, मां जेतिरो उन्हनि जो शुक्रिया अदा कयां मां नथी करे सघां। वाह, तव्हां लकी आहियो पोइ अलीशा, तव्हांजा पंहिंजा एफर्ट्स आहिनि, बट प्लस में तव्हां बिल्कुलु लक आहे जेको तव्हांखे हेसि ताईं खणी आयो, इंशाल्लाह अञा वधीक जेके तव्हांजा ख्वाब आहिनि अॻियां तव्हांजा ज़रूर पूरा थींदा। अच्छा, यादगार फाइट जे बारे में पुछंदासीं त उहा कहिड़ी रही ऐं किथे रही अलीशा जी? यादगार मुंहिंजी फाइट हिकिड़ी हुई जंहिंमें मूंखे इंजरी थी। हाँ, उहा स्पोर्ट्स कराटे जी फाइट, मुंहिंजी क्यूकुशन जी फाइट कोन्हे। ठीकु आहे, हुई स्पोर्ट्स कराटे जी फाइट। हाणे मुंहिंजी फाइट हुई ऐं मूंखे रुगो 3 फाइटूं कढणियूं। ठीकु आहे आयो, ठीकु आहे। असांजो जेको कायदा आज़म गेम्स कोन थियो हाणे रिसेंटली, उनमें मां वई हुयसि, मां -68 में खेॾां पई, त साम्हूं आई, हिन में स्पोर्ट्स कराटे में हूंदा आहिनि जेके उन्हनि जी छोकिरियूं घटि हूंदियूं आहिनि वेट में, त उहे ॿिए गेम जी छोकिरियूं खणी ईंदा आहिनि। जीअं मां क्यूकुशन जी वियसि त मां -80 में हली वियसि, उहो मूंखे सम्झाईंदा पतो की हीअं माण्हू हीअं करिणो आहे। ठीकु आहे, जेकी मुंहिंजे साम्हूं छोकिरी उहा बॉक्सर, ऐं उहा आहे उनखे आहे न स्पोर्ट्स कराटे पियो करे। हाणे बॉक्सर ऐं स्पोर्ट्स कराटे में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, इवन क्यूकुशन में उसमें ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। क्यूकुशन में असां फुल हिट कंदा आहियूं जेसिताईं माण्हू नॉकआउट न थिए, का इंजरी न थिए, फुल मतिलबु धब। ऐं स्पोर्ट्स कराटे इहो आहे त मां टच करे अचो, स्पीड ॾेखारियूं था, टच कयो, पॉइंट वरितो, हीअं कयो, हूअं कयो। ठीकु आहे। हाणे जीअं मां वियसि, मूं किक खईं त हुन मूंखे गार्ड में पंच हणी छॾियो। उन टाइम मां किरी पियसि, मुंहिंजी अखियुनि मां ॻोड़ा पिया वञनि, मुंहिंजी बॉडी शिवर पई करे, बिल्कुलु मुंहिंजा सेंसेस आउट थी विया। ऐं मां चयो हाणे मां छा कयां, मूंखे लॻो त मां बसि वियसि, अलाह ॾे ख़तमु थियसि। मुंहिंजी बॉडी मूव न पई करे। जीअं छोकिरनि खे लॻंदो आहे त बिल्कुलु अनकॉन्शियस थी वेंदा आहिनि, कुझु थी वेंदा आहिनि, तॾहिं मूंखे लॻो हा छोकिरनि सां बि सेम ई मोमेंट थींदो आहे। ऐं उहा जेकी फाइट मूंखे यादि आहे न, उहो किथे बि यादि न आहे। हुन खां पोइ तव्हांजी यादगार इनजे लाइ। अच्छा, वैसे फाइट जे दौरान जॾहिं तव्हां बिल्कुलु थकिजी वेंदा आहियो, आख़िरी जो बिल्कुलु माण्हू सफ़ा थकिजी वेंदो आहे, पोइ कहिड़ी ॻाल्हि दिमाग़ में हूंदी आहे जेके तव्हांखे अञा वधीक जेका मोटिवेट कंदी आहे त न मूंखे जीतणो आहे, मूंखे खटणो आहे? हा, मूंसां गॾु ईअं थियो। हाणे असांजो मुंहिंजो नेशनल हो गीगा टूर्नामेंट हो, गीगा हुन जो नालो टाइटल हो। ठीकु आहे, इस्लामाबाद में थियो। त उन में मुंहिंजी हिकिड़ी फाइट थी, त मां जीती वियसि, चैलेंज फाइट हुई। उन खां पोइ हिननि चयो जेका 4 बेस्ट फाइटर्स हूंदा न
असां उन्हनि जो नालो विझंदासीं ठीकु आहे हिननि मुंहिंजो नालो ॾिनो ऐं असांजे क्लब में हिकिड़ो ॿियो छोकिरो हमज़ा उन ॾिनो ऐं वहीद भाई असां टे असांजे क्लब जा छोकिरा हुआ ॿ छोकिरो हिकिड़ी मां छोकिरी ॿियूं बि छोकिरियूं न ॾिना त हमज़ा जी शिन डैमेज हुजे वहीद भाई जो फ्रैक्चर थी वियो हुजे पैर जो हाणे हिकिड़ी बचियसि मां पंहिंजे क्लब मां हाणे अलीशा आपको लड़ना है उन टाइम मुंहिंजी तबियत ख़राब थी वई मूंखे मुंहिंजी तबियत ख़राब थी वई ऐं उन टाइम मां कुझु हो न पई कयां मूंखे मां चयो मूंखे रेस्ट खपे मूंखे हीट पैड खणी अचो ईअं करे चङो कयो त मां मेडिसिन वग़ैरह बि खाधी मुंहिंजी थोरी सही थी मां सफ़ा मुंहिंजो साह पियो निकिरे मां चयो मां छा कयां अंदाज़ो हणो उन टाइम मुंहिंजी छा हूंदी मां कीअं उन टाइम मतिलबु मां रही हूंदसि ऑब्वियसली हिकिड़ी छोकिरी फाइटर आहे त ज़ाहिर ॻाल्हि आहे हुनखे इहे शयूं उन सां गॾु मां उन सां गॾु ट्रेनिंग कंदी आहियां इवन मना कंदा आहिनि छोकिरियुनि खे तव्हांजो सर्कल हले थो तव्हां उते इहे ट्रेनिंग न कयो तव्हां ईअं वेठा हुजो तव्हांखे 7 ॾींहं रेस्ट करिणो आहे न छो कयां मां रेस्ट कंदसि मुंहिंजो छा थींदो उन खां पोइ मां ट्रेनिंग कंदसि त वरी मूंखे बॉडी में सूर हूंदो त टाइम जेको खामखे ज़ाया थींदो त मां फर्स्ट डे में बि कंदी आहियां शदीद पेन हूंदो मां कंदी आहियां मां चयो मां कंदसि मूंखे परवाह न अम्मी चवंदी न बाबा तूं रेस्ट कर बाबा चवंदो बाबा तूं रेस्ट कर मां चवंदो छो मां रेस्ट कयां मां इन में कयां इन में मुंहिंजी फाइट अचे पोइ मां छा कंदसि ऐं ईअं ई थियो जॾहिं मुंहिंजो नेशनल इन में आयो मुंहिंजी सेकेंड फाइट ई ठीकु आहे मां वियसि मुंहिंजी मतिलबु मां सभिनि खे चवां मुंहिंजे टंगुनि में साह न आहे मां बीह नथी सघां मूंखे चयो मां ॾाढो सुठो मां नथी करे सघां त हुननि चयो त वहीद भाई चयो वहीद भाई मुंहिंजी सपोर्ट पियो हूंदो जेको अगरि छोकिरनि में ॻाल्हि कजे वञे टीममेट्स में ॻाल्हि करे त मां वहीद भाई जो नालो वठंदसि वहीद भाई हमेशह मुंहिंजी सपोर्ट में रहियो आहे हमेशह मुंहिंजे बैकअप में रहियो आहे जिथे बि तव्हां कंहिं बि वीडियो ॾिसंदो न तव्हांखे वहीद भाई ज़रूर नज़र ईंदो स्टार्टिंग खां सपोर्ट हुआ तव्हांजी ॿिया बि आहिनि लेकिन जेको अगरि सीनियर जो हूंदो आहे जेको चवंदा आहिनि हिकिड़े सीनियर खे तव्हां वठो ऐं जेको ॾिसंदा कंफर्टेबल आहियो ऐं जॾहिं फाइट थिए थी न होॾां जी ॻाल्हि न ॿुधणी तव्हांखे उनजी ॻाल्हि ॿुधणी आहे जॾहिं मां फाइट थिए पई न त मुंहिंजो स्टेमिना त ऑलरेडी लो थी वियो छो त हुनजी वजह सां ठीकु आहे तबियत सही न हुई त मां चयो स्टार्ट त ठीकु आहे फाइट स्टार्ट थी पेन बि थिए पियो सूर बि थिए पियो मां चयो हाणे करिणो आहे त कयूं त छा कयूं लेकिन हारणो न आहे माशाल्लाह उहा छोकिरी बि कद जी नंढी लेकिन उहा बिल्कुलु ई चिपकी रही छो त मुंहिंजी अपर किक्स घणी हलंदी आहे अगरि मुंहिंजी अपर किक्स हलनि थियूं त उहा छोकिरी मूंखां परे कोन थींदी उहा मूंसां गॾु रहंदी उहा मूंसां कंदी उहा एतिरी क्लोज थी कंदी जीअं हुनखे मौक़ो न मिले त मां हुनखे किक हणी सघां या हुनखे नॉकआउट करे सघां ठीकु आहे और असां विड़ियासीं घणा पंज भेरा लॻनि पिया दिमाग़ में अचे पियो छा कयां साह बंदि थो थिए मां छा कयां लेकिन पोइ मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि आई हीअ वक़्तु आहे अलीशा अगरि तूं हिमल जीती वई आहे न त तोखे कैश प्राइज़ बि मिलंदो ऐं तुंहिंजो नालो बदलंदो तूं सभिनि खे ॿुधाईंदी त मुंहिंजी तबियत बि ख़राब हुई मां करे वियसि सही उन फाइट में आख़िरी मिंटो मां सफ़ा डाउन थी वियसि मां तव्हांखे हिन खां पोइ मां वीडियो ॾेखारींदसि मां सफ़ा डाउन थी वियसि सफ़ा एनर्जी डाउन थी सफ़ा मूंखे चकर पिया अचनि किरां पई मां ऑब्वियसली एनर्जी डाउन थी वेंदी नॉर्मल छोकिरियुनि खां पुछो तूं हली बि न सघंदी त मुंहिंजी एॾी एनर्जी डाउन थी वई जेको मुंहिंजी सफ़ा जेका हिकिड़ो हूंदो आहे न बॉडी मां साह निकिरंदो आहे ईअं पियो निकिरे मां चयो न अखियूं बंदि करे मां विड़ियसि लेकिन मां विड़ियसि उहा जेका आख़िरी 30 सेकेंड बचा न उते मां चयो अॼु न किन छॾियां मां अखियूं बसि मुंहिंजो दिमाग़ दिमाग़ कारो थी वियो बसि हाणे मां विड़ियसि कीअं कढी उते ई जीतियसि मुंहिंजे हुन में जॾहिं डिश जे टाइम वेठासीं मां ईअं बीठी मां हेठि किरां पोइ मां त मां हाणे मां छा कयां मां लिटरली करण वारी मां चयो थोरो ईअं बीहां त मां ढक गिरी पवां मुझे एतरी एनर्जी डाउन थी उन टाइम वेट भी कट गयो वो वीकनेस भी हुई ऐं फाइट जो थोरो वेट जो मसलो थी वेंदो स्टिल हिमल भी हम घणे 3 kg घट करना अच्छा घट करना है सो उहा चलो वेट मैनेजमेंट ते थोरो ॻाल्हाईंदासीं त उहो कीअं पोइ मैनेज कंदा आहियो कीअं कंदा आहियूं हाणे जी रिसेंटली मुंहिंजी फाइट हुई उन में इस्लामाबाद में ॿी फाइट हुई ओयामा कप जे नाले सां त उन में जॾहिं मां वियसि त मुंहिंजो 75 वेट हो ऐं मूंखे मुंहिंजी वेट पे फाइटर हिते आहे कोन ऐं अगरि कंहिंखे चयो मां चयो ठीकु आहे मां 50 ताईं बची न सघां मूंखे फाइटर ॾियो ऐं जेको हुन क्लब जा हूंदा चवंदा नहीं अलीशा के सामने अच्छा अलीशा के साथ नहीं बस छो नहीं आप किसी और की फाइट रखवा ली किसी और बच्ची के साथ रखवा ली नहीं अलीशा के साथ हम फाइट बच्ची की नहीं करवाएंगे और मुझे तारीफ़ न थी किया जेको रियलिटी मां उहा थी ॿुधायां हिमल बि सर्च आहे तो जेको तो जंहिंजी तुंहिंसां गॾु फाइट अचे थी न असां हुनखे न ॿुधाए त तूं हुन सां गॾु साम्हूं अची तूं पंहिंजो वेट चुप करे कट अच्छा ओके त पोइ उहा को अलीशा स्पेसिफिक डाइट हूंदी आहे जेका तव्हांखे डाइट फॉलो करणी पवंदी आहे असांजी बॉडी में छा वेट हो फेट एतिरो न हूंदो आहे छो त असां ट्रेनिंग एॾी कंदा जेको वाटर वेट हूंदो आहे सही आहे जीअं मां मिठो न खाईंदी आहियां
मां जॾहिं फाइट ईंदी आहे लूणु ख़तमु करे छॾींदी आहियां स्पाइसिस ख़तमु करे छॾींदी आहियां मां एतिरो स्पाइसिस खाईंदी हुयसि मां ॿुधाए नथी सघां की नॉर्मल माण्हू न पियो खाई सघे मां एतिरो खाईंदी हुयसि मां सभु ख़तमु कया जेको असां वेट जेको वाटर वेट हूंदो आहे न उहो ई असांजो वेट अॻियां करंदो आहे त मां डाइट में रुगो लूणु छॾंदी हुयसि मुंहिंजी डाइट सभिनि में डिफरेंट आहे सभु चवंदा आहिनि तूं कीअं कंदी आहीं हाणे 75 वेट हो मुंहिंजो ऐं मूं हिकिड़े महीने में 10 ॾींहंनि में मूं 62 ते अची वियसि मां एतिरो मूं घटि करे छॾियो उहो मूं कीअं घटि कयो मां सुबुह रनिंग ठीकु आहे आयसि कॉफी पीती तो वियसि पोइ जिम में उते 2 घंटा ॾिना फुल कार्डियो कयो कार्डियो खां पोइ थोरी मसल जी ट्रेनिंग कई उन खां पोइ वापसी आयसि घर आयसि थोरी डाइट खाधी उनमें मां प्रोटीन इंटेक घणो कंदी आहियां जीअं चिकन मीट वग़ैरह थी वियो एग्स थी विया का बि मां मतिलबु कार्ब्स न वठंदी हुयसि मां जेको हूंदी हुयसि जेको सॉलिड इहो थी वियो सैलेड वग़ैरह थी वियो योगर्ट थी वियो या वाटर थी वियो इहो वठंदी हुयसि एंड में अची मूं पाणी जो बि घटि करे छॾियो अच्छा मां चयो हाणे पाणी ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी बॉडी में ईंदो उन खां पोइ मां वठंदी हुयसि हुनमें स्टीम हिकिड़ी हूंदी आहे उनखे सुना समथिंग जीअं चइबो आहे उहो उन में वठिबो आहे त उनमें पगर वग़ैरह निकिरंदो आहे हार्ट रेट तव्हांजी भली थींदी आहे त मां उहो वठंदी हुयसि उहो थींदो मंझंदि 12 खां पोइ उन खां पोइ वरी 3 बजे मां ट्रेनिंग कंदी हुयसि घर में वेही कार्डियो कंदी हुयसि घर में वेही कार्डियो कंदी हुयसि उहो फास्ट कार्डियो थींदो उन सां असांजो फास्ट कार्डियो सां छा बर्न थींदो आहे वेट बर्न थींदो आहे उन खां पोइ शाम जो मां रेस्ट कंदी हुयसि 5 खां 6 बजे ताईं 3 बजे थी अधु घंटो ट्रेनिंग कई उन खां पोइ मां 5 खां 6 बजे ताईं रेस्ट कयो पूरो प्रॉपर साफ़ थी वेठसि उन खां पोइ 7 खां वठी 10 बजे ताईं ट्रेनिंग हूंदी आहे उहा जेकी ट्रेनिंग हूंदी न उन खां पोइ मां ढाल थी अची वेही रहंदी हुयसि उन टाइम ट्रेनिंग में मुंहिंजो चक्कर बि ईंदा मूंखे गुस्सो बि ईंदो मूंखे रोइण बि ईंदो केॾो मुश्किल आहे इट्स टू हार्ड बिल्कुलु टू हार्ड ॾाढो हार्ड आहे सोचण सां ई माना माण्हू खे सोचे त करण त काफ़ी परे जी ॻाल्हि आहे तव्हां उहो पूरो करे गुज़रिया आहियो ऐं स्टिल तव्हां ते आहे प्रेशर त भई हाणे तव्हांखे उन हिसाब सां मेंटेन रखणो आहे मुंहिंजी हाणे एतिरी तबियत ख़राब थी वई त चए थी हाणे डाइट वग़ैरह की छॾ पंहिंजो वेट गेन कर मां मुंहिंजी संडे ॾींहुं मां इहे कोन्ह माशाल्लाह मां हेल्दी आहियां प्यारी बि लॻंदी आहे अच्छा लेकिन बसि हाणे फाइट्स वग़ैरह आहिनि त उनजे करे करिणो थो पए सही ॻाल्हि आहे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा जी हाणे अचूं था पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ रैपिड फायर ओके अगर कराटे दुनिया में एग्जिस्ट न करे हा त अलीशा अॼु छा हुजे हा अलीशा अॼु आर्मी में हुजे हा या त पोइ एयरफोर्स में हुजे अच्छा जी मतलब फाइट करण जो जेको आहे उहो जज़्बो आहे अलीशा में को न को हुजे का फिजिकल एक्टिविटी हुजे ओके टीचर न ठहंदी डॉक्टर न ठहंदी लेकिन इन में वेंदी हिनमहिल बि रिसेंटली कुझु जेको थियो सॉरी मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थी त मुंहिंजो इहो त मुंहिंजो मामू चवनि पिया त लॉ छो थी करी पोइ आर्मी में पुलिस में हली वञ मां चयो न बसि मां प्रोफेशनल डिग्री करणी आहे मां बसि करे छॾियो मुंहिंजी ॻाल्हि आहे मां वञा थी बसि मज़ा थी ओके फेवरेट फूड आफ्टर फाइट दिलि चवंदो आहे न हाणे वञिणो आहे कुझु खाइणो आहे हा सो मुंहिंजो सभिनि खां जेको फेवरेट आहे उहो आहे फजीता सैंडविच ओके फजीता सैंडविच जॾहिं मां वेट कट ते आयसि मां फजीता सैंडविच खे ॾाढो मिस कयो ठीकु आहे जॾहिं मुंहिंजी नेशनल फाइट हुई उन खां पोइ अचरी थी वियसि मूंखे फजीता सैंडविच खपे पोइ जॾहिं तव्हां जो वो पूरो जॾहिं तव्हां कॉम्पिटिशन ते किथे वो फाइनल थी वेंदो आहे उन खां पोइ वञी सेलिब्रेट कंदा आहियो त तव्हां में इज़ी सभु कुझु मूंखे खपे चॉकलेट केक ऐं फजीता सैंडविच बस दैट्स इट ओके सब खां खतरनाक ओपोनेंट कहिड़ो रहियो सब फाइट्स में खतरनाक त केरु न रहियो लेकिन जेको हाणे मां वर्ल्ड खेॾी आई हुयसि उहा फाइटर भली माशाल्लाह सीनियर ही पंहिंजे उनमें पोलैंड चैंपियन ही यूरोपियन चैंपियन हुई उन सां फाइट करे जेको मूं एक्सपीरियंस गेन कयो ऐं उन सां फाइट करे जेको मूंखे मज़ो आयो जेको उन सां फाइट करे मूं उनखे टक्कर ॾिनो मां त हिकिड़ी ग्रीन बेल्ट हुअमि मूंखे त 4 साल थिया आहिनि 5 साल स्टार्ट थिया हू जेको 10-15 सालनि खां करे थी उहो त बि मूंखे नॉकआउट न करे सघी ऐं मां उनखे आख़िरी 3 मिंटनि ताईं उन सां गॾु रहियसि ऐं फाइट में मूंखे सिखण जो काफ़ी शयूं मिलियूं त मां सिखियसि इन मां हारजियसि त मां छा सिखियो छा न सिखियो उहो हर शइ हुन मां मूंखे मतिलबु वो मुझे मतलब भली फाइट हारे भी मां मुतमइन अच्छा जी इनके थोड़ो सो वधिक ट्राई कंदम त जी ता चयो त हिन वक्त ता ग्रीन बेल्ट आयो अञा वधी केड़ा आहिन ब्राउन ब्लैक का बस ब्राउन हाने मैं ब्लैक ब्राउन ते इंदस इंशाल्लाह उन का पो मैं ब्लैक ते इंदस ब्लैक का पो उनान डांस लाइक एकरो ब्लैक बेल्ट हुना उन ते गोल्डन स्ट्रिप्स लगंदियूं आहिन
ठीक त है ही पहिरियों आहे ॿियों आहे टियों आहे जेको पोइ टोटल 7 का 8 हूंदा आहिनि ऐं उहो थींदा त पोइ तव्हां मास्टर या शियान ठही वेंदो मतिलबु तव्हां पोइ पंहिंजो क्लब या पंहिंजजो डूजो या पंहिंजो हिकिड़ो अलॻि सां ऑर्गेनाइज़ेशन हलाए सघो था ओके ओके फेवरेट मूवी जेका तव्हां अक्सर वॉच ॾिसियो। कंदा हुजो या तव्हांजी पसंदीदा Inspire हुजो कई हुजे जे मूंखे कई मेरी कॉम मैरी कॉम प्रियंका वारी हा न मेरी कॉम ऐं कराटे किड ऐं कराटे उन खां अलावा जेके एक्शन मूवीज़ हूंदियूं आहिनि उहे सुल्तान न सुल्तान न मां उहे न ॾिसे सुल्तान न मूं दंगल जेकी दंगल आहे हा उन मूंखे ॾाढो कयो बिल्कुल, उहा बि ज़बरदस्त movie उहो बि भली हाँ अगरि हुनजे हॉलीवुड जे साइड ते ॾिसियो वञे त मूंखे ज्यादातर जेकी हूंदी हॉलीवुड जी साइड बि न कोरियन मूवीज़ जे वञे उन में जेकियूं ड्रामास वग़ैरह न जेका के पॉप जा हूंदा आहिनि उहे न जेका माय नेम थी वियो स्वीट होम थी वियो स्ट्रेंजर थिंग्स थी वियूं इहे सभु मूंखे वणंदा आहिनि जंहिंमें मतिलबु थोरो हुजे रत वत हुजे यू नो अच्छा एक्शन हुजे है ना Action हुजे, एक्शन yes. हुजे मूंखे लॻंदो आहे रैपिड फायर घाटी बि आयूं राम का ओके वन वर्ड जेको अलीशा खे डिफाइन करे मूंखे डिफाइन करे वन वर्ड वॉरियर ऑफ सिंध वॉरियर ऑफ सिंध Sin. वाओ जबरदस्त टाइटल ईंदो आहे यार परिवार के ओके दोस्तनि सां गॾु आउटिंग या घर में रेस्ट दोस्तनि सां गॾु ट्रेनिंग ट्रेनिंग ओके नॉट आउटिंग बट ट्रेनिंग रनिंग हुजे किथे ॿाहिरि कैंप हुजे या जिम हुजे जिम जो आउटिंग कयो या ट्रेनिंग जो आउटिंग कयो या किथे पहाड़नि ते वञी ट्रेनिंग कयूं प्लेन ठाहे उहो प्रिफेयर कंदसि आउटिंग में ओके आई डोंट लाइक न वणंदो आहे ठीकु आहे ठीकु आहे तव्हांजे लाइ फियर छा आहे लाइक इन व्हाट फियर तव्हांजे लाइ छा आहे डपु तव्हांजे लाइ छा आहे अच्छा कहिड़ी शइ? fear, हा। okay. मूंखे इहो आहे त मां कॾहिं फाइट पे नॉकआउट न थियां क्लब में थी वञा मूंखे क्लब में केतिरी दफ़ा इवन मां थी बि आहियां मूंखे छोकिरनि मारियो बि आहे मां फाइट जेको कंदी आहियां छोकिरनि सां कंदी न आहियां मूंखे इन सां थींदो आहे त मां कॾहिं हारिया न किरिया न हारे बि जीता मां एतिरो पंहिंजो बेस्ट ॾियां ठीकु त मां हारे बि जीता जे हाणे मां रिसेंटली जॾहिं फाइट कई सभिनि चयो मां चलो तूं ॾाढी भली फाइट कई ही कई हो कई आहे जॾहिं मां पंहिंजी फाइट ॾिठी उन खां पोइ मूंखे सम्झ में आयो त हा जबरदस्त अच्छा ऐं फेवरेट आउटफिट फेवरेट आउटफिट कराटे जी ऑब्वियसली ओके डिफिकल्ट सिचुएशंस में वधीक अलीशा खे गुस्सो ईंदो आहे या रोइण ईंदो आहे गुस्सो न आहे ईंदो गुस्सो कीअं गुस्सो रोइण में कन्वर्ट थी वेंदो आहे ओके कीअं थींदो आहे त हाणे जीअं घणी ट्रेनिंग कयूं पिया ऑब्वियसली छोकिरी या छोकिरनि जे विच में हिकिड़ी छोकिरी मां जेकी ट्रेनिंग कंदी आहे न पर्दो वग़ैरह कंदी आहे त उहो पंहिंजे हस्बैंड सां कंदी आहे या उहो मथे वञी पंहिंजे भाउ वग़ैरह सां कंदी आहे ठीकु आहे त मां हाणे ट्रेनिंग कयां पई त उन में आयो सर चयो त ये लड़की है इसके सामने ना बच्चा खड़ा कर दो मूंखे चिड़ाई मां चयो जेको मां एतिरो बेस्ट ॼां थी मुंहिंजो कदु हेॾो छोकिरो ॿारड़ो एतिरो ऐं उहो मुंहिंजी पावर खणी न सघंदो तव्हां कीअं था चओ अलीशा उसके सामने खड़े करो सही मूंखे अंदर में एॾो थियो पोइ मूंखे साइड में बि हिकिड़ो मतिलबु पेन थींदो आहे त उन में बि मां पुश पाण खे कयां मूंखे चिड़ भाई गुस्सो पियो आहे उहो मूं वरी रोइण में कन्वर्ट करे छॾियो मां बीठी हुजां पंच कयां पई मुंहिंजी अखियुनि मां ॻोड़ा वहनि पिया मां रोवां पई मां पंहिंजे कंट्रोल नथी कयां सर तो क्या हुआ मुझे सर कुछ नहीं हुआ बस हो गया काम ओके अच्छा ऐं अलीशा जो रोल मॉडल केरु आहे मुंहिंजा टीचर्स ओके ट्रेनिंग जो सभ खां बोरिंग हिस्सो कहिड़ो लॻंदो आहे वार्म अप यस ॾाढो बोर थी वेंदो ॾाढो बोर ओके ओके मां चवंदी आहियां हुजे त पैडिंग हुजे या त पोइ फाइट्स हुजनि लेकिन वार्म अप हुजे जल्दी जल्दी थी बस ख़तम थी वञे ओके जी सो दिस इज दैट टाइम बि जेको आहे उहो पंहिंजी ॼाणी ते पहुतो आहे असांजे अॼु जे एपिसोड जो मां चाहींदमि त जेके बिगिनर्स आहिनि या जेके इंट्रस्टेड आहिनि इन स्पोर्ट में अचणु था चाहिनि उन्हनि खे तव्हां को मैसेज ॾियो त ॿाहिरि निकिरो तव्हां एक्शन खणो अगरि तव्हांजी फैमिली नथी मञे त उनखे मनायो उनखे चयो भाउ मां छोकिरी हुयसि न त मां पंहिंजी माउ खे पीउ खे एतमाद ॾिनो मां उन्हनि खे चयो त मां अगरि ॿाहिरि हिन फील्ड में निकिरां थी त मां उहे शयूं न कंदसि जेका तव्हांजी इज़त हेठि थिए या तव्हां इनसिक्योर फील कयो मां वञा थी तव्हां मूंसां गॾु हलो
जिथे मां वञा थी मां तव्हांखे खणी हलां थी, ठीकु आहे, तव्हां पंहिंजे पेरेंट्स खे गॾु रखो, पंहिंजी भाउ भेण खे गॾु रखो, ताकी उन्हनि खे बि थिए हा भाउ हे असां सां गॾु रखे थी, अॻियां करे थी। बाक़ी ही हो फील्ड एॾी डिसेंट आहे, हिन में तव्हां पूरा जेको बाय आउटफिट ॾिसियो वञिजे, बाय फाइट जो ॾिसियो वञिजे त एतिरो भलो आहे त असां कवर थी छोकिरनि सां गॾु फाइट कंदा आहियूं त असांखे केरु अटैच न करे सघे या कुझु न करे सघे, या त असांजी आउटफिट अहिड़ी आहे जंहिंमें असांजो न का को मतिलबु का शइ नज़र ई नथी अचे, पूरो ईअं त असांजी सलवार कमीज़ पाए बीठा आहियूं, पूरो कवर्ड आहे। निकिरो ॿाहिरि कयो, भले कराटे चओ कहिड़ी बि फील्ड हुजे, हुन में तव्हां ॿाहिरि कदम खणो, तव्हां पंहिंजे पेरेंट्स खे चओ या हुननि खे एतमाद ॾियारो ताकी उहे अॻियां तव्हांखे सपोर्ट कनि या अॻियां वधाइनि, या उहे चवनि था बस ठीकु आहे तव्हां करे सघो था, अगरि मां करे सॻां थी त हू छो नथा करे सघनि। बिल्कुलु बिल्कुलु ईअं। थैंक यू अलीशा, थैंक यू फॉर कमिंग एंड गिविंग योर टाइम। इन सां गॾु असांजे अॼु जे एपिसोड जो वरी पंहिंजी पुॼाणे ते पहुतो आहे टाइम। नेक्स्ट एपिसोड में वरी कंहिं नई पर्सनैलिटी सां मुलाक़ात थींदी। टिल द नेक्स्ट एपिसोड, ख़ुदा हाफ़िज़।